उरेरोलाल स्टेशन थाने की हद जे ॻोठ ढालू खासखेली में एक ई रात 3 चोरी जूं वारदातूं। नामालूम चोर पुनू खासखेली के घर में दाखिल थी बीठल सीधी मोटरसाइकिल ऐं 2 मोबाइल खणी विया। हुसैन बंगड़हाट के घर में दाखिल थी 2 तोला सोन, 1,20,000 रोक रक़म, 3 मोबाइलूं ऐं घर में पयल कपड़ा खणी विया। साॻी रात नामालूम चोर माशूक खासखेली की मांडली जा ताला तोड़े सिगरेटन सुपारन समेत सब कुछ खणी विया। इतलाउ ते हद वारे पुलिस पहुची हद जो तकरार ॼाणाए रवानी थी वई। उरेरोलाल स्टेशन पुलिस मूजिब हद उमरसान थाने जी आहे ऐं उमरसान थाने की पुलिस बरज़िद आहे त उरेरोलाल स्टेशन की हद आहे। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची